हिकिड़ी शइ त अञा ताईं कंहिं फेज़ में आई न आहे न ई उन जो को वजूद आहे। मीडिया जूं ॻाल्हियूं आहिनि, न असेंबलीअ में को अहिड़ो बिल प्रेज़ेंट थियो न को आयो, त मां नथो सम्झां त उन ते कमेंट करणु कुझु मुनासिबु हूंदो। हीअ त हिकिड़ी हरू तशवीश आहे, अवाम में हिकिड़ी परेशानी फहिराइण वारी ॻाल्हि आहे। त इन जो को वजूद न आहे, का ॻाल्हि न आहे, न ई को एग्ज़िस्टेंस आहे हिन वक़्तु। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी TLF के वकीलन का इस्लामाबाद में भी इजलास किया हुआ, ताज़ो कराची में किया, उनमें वाज़े तरह सां उन इन क़िस्म जो फ़रोग़ बदल ॾिनो आहे त असां जेके आहिनि वफ़ाक़ी दारुल हुकूमत समेत सूबाई दारुल हुकूमत में आइनी कोर्ट्स ठाहिण चाहिनि था, त कीअं उहो असांजे लेवल ताणी अञा MNAs ताणी न पुॻो आहे। जॾहिं आयो त उन ते ज़रूरु कमेंट कंदासीं, ॿुधाईंदासीं तव्हांखे। अच्छा सर, ही असांजे ज़िले शिकारपुर में तव्हां जेतोणीकि जेको आहे पूरे शिकारपुर ज़िले के एज ए MNA रिप्रेजेंट कयो था तक़रीबन 90%, त ज़िले में तमामु घणी बदअमनी आहे, उन हवाले तव्हांजो छा आहे? ॾिसो, उन में असां कोशिशि कई आहे, होम मिनिस्टर खे ब्रीफ कयो आहे, ॿुधायो अथसीं। प्रेसिडेंट सदर मुल्क जो आयो सखर में अची 24 जून ते DIG ऑफिस में, इहो शायदि पहिरियों दफ़ो हिस्ट्रीअ में थियो हूंदो त प्रेसिडेंट के मुल्क जो अचे ऐं लॉ एंड ऑर्डर ते मीटिंग करे। हाणे उम्मीद इहा ई आहे त सिंध गवर्नमेंट उन्हनि शयुनि खे जल्दी अमल में आणंदी। असां CM सां बि मिलिया आहियूं, होम मिनिस्टर खे बि इन्फॉर्म कयो आहे, लीडरशिप खे बि, त डिस्ट्रिक्ट शिकारपुर में रिसोर्सिस जी कमी आहे, पुलिस खे उहे रिसोर्सिस प्रोवाइड कया वञनि। ऑफिसर्स चङा आहिनि, कमु करनि था, उन्हनि खे बहितर इक्विप कयो वञे, उन्हनि खे जेके रिसोर्सिस जी ज़रूरत आहे ॾिनो वञे। उन्हनि जे इंतज़ार में हूं त सिंध गवर्नमेंट उन्हनि खे ॾे, मैन पावर ॾे, स्ट्रेंथ ॾे, वेपनरी ॾे, जीअं उहे क्रिमिनल सां विड़ी सघनि सही नमूने में। पीपल्स पार्टी के हुकूमत कंदे सिंध में तक़रीबन 8 साल आहे मुसलसल। उन खां अलावा प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको पीपल्स पार्टी जो को चेयरमैन बि आहे, हिते सखर में मीटिंग बि करे विया आहिनि, 2 महीना उनखे थी विया आहिनि। उन बावजूद भी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में टके जो भी कोई फ़र्क़ु न पियो आहे। पाण ज़िले शिकारपुर जा आहियो, ख़ुदि सूरत हाल खे न, मां मुतफ़िक़ आहियां तव्हां सां त अञा घणो कुझु थियण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेको प्रेज़ेंट SSP आहे, उन जी एक्टिविटीज़, उन जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे। पर मां वरी उहा ई ॻाल्हि दोहरायां थो त उन्हनि खे अञा ताईं रिसोर्सिस जी कमी आहे। सिंध गवर्नमेंट जे पासे ॾांहुं उन्हनि खे अञा ताईं उहे रिसोर्सिस न मिलिया आहिनि। तव्हांजा 9 थाणा आहिनि, हाणे बि ज़िले जा जिन वटि मोबाइल न आहे, तव्हांजी नफ़री पूरी न आहे, तव्हां वटि उहा इक्विपमेंट वेपनरी न आहे त तव्हां क्रिमिनल सां विड़ी सघो। त मां उहो ई वरी दोहरायां थो त असां बि तव्हां सां गॾु, इन में असां बि सिंध हुकूमत खे 2-3 दफ़ा रिक्वेस्ट कई आहे, वरी बि कंदासीं त इन्हनि खे जल्द सां जल्द इहे शयूं प्रोवाइड कयूं वञनि। असां वटि जेको लोकल BD सिस्टम आहे, उन में जेके ताज़ो UCs में बजट 50% इंक्रीज़ थी आहे, इहा ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे। मुझे ख्याल में सेकंड मंथ हूंदो जो उहा प्रैक्टिकल जेका आहे रिलीज़ थियल फंडिंग उहा UCs खे मिलंदी, पर उन जे बावजूदि टके जो बि को बि UCs जे अंदरि कमु न आहे। मां ॾिठो न आहे, मुंहिंजो विज़िट न थियो आहे। मां हाणे वांदा थी आया आहियूं इस्लामाबाद खां, ॾिसूं था अगरि का अहिड़ी ॻाल्हि आहे त उहो बि लोकल गवर्नमेंट मिनिस्टर ऐं डिपार्टमेंट खे रिक्वेस्ट कयूं था, ॿुधायूं था त बाबा हीअ अहिली अथव। असां ॾे तव्हां अलाए कहिड़ी UC में घुमो था, बाक़ी मां त हाणे 4 UCs ॾिसंदो आहियां लखी तालके जूं। उते त कमकार बि हले थो, सफ़ाई सुथराई बि आहे, सभु शयूं थियनि थियूं। बाक़ी हेॾे तव्हां जाते पॉइंट कंदव त उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे बि चवंदासीं त उहे बि पंहिंजे इलाइक़नि में कमु करनि। अवां एज ए MNA जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि, उन्हनि जी मीटिंग्स वग़ैरह हैंडल करण जो को अख़्तियार तव्हां वटि रखो था? न, इख़्तियार न आहे। ॾिसो, मेयर हिकिड़ो आहे, वॉलंटियरली बिल्कुलु करे थो सघे पंहिंजे हदूद में, ऐं जीअं का स्पेस मिली त उन्हनि सां वेही ॻाल्हाईंदासीं बि। असां लखी तालके में कयूं अथसीं, हिते बि इहा रखंदासीं जल्दी, ऐं इन्हनि माण्हुनि खे चवंदासीं त बाबा माण्हुनि जो जेको राइट आहे, हाणे पहिरियों त इहा ई धाह हूंदी त पघारनि में पूराऊं, हाणे अमाउंट थोरो बहितर आहे त घटि में घटि ॿियो कुझु न, मेन इलाइक़नि जी जायुनि जी सफ़ाई सुथराई थिए चङे नमूने में, इहा ई वॾी अचीवमेंट हूंदी। 10 लाख रुपया बजट आहे जी।